मिटजण दा दिबो हरगिज़ ॿोली ऐं सकाफ़त खे ॿोली ऐं सकाफ़त वा क़ौमुनि खे जनम ॾींदी। सिंध जो कल्चर दुनिया अंदरि वसी ऐं क़दीम कल्चर आहे जंहिंजूं पाड़ूं मुहिम जे दड़े में छुटल आहिनि। आम तौर ते सिंध खे सिर्फ़ सकाफ़त सां पेश कयो वेंदो आहे, पर जॾहिं त सकाफ़त फारसी ज़ुबान जो लफ़्ज़ आहे, उनजी महदूद लफ़्ज़ आहे, तंहिं करे सिंध जे कल्चर खे सकाफ़त सां तशबीह ॾियणु नाइंसाफ़ी आहे। छाकाणि त सिंध जे क़ौम जे अणखुट इज़हार ख़्याल जज़्बे अमल ऐं पर उहो हिकु क़ौम जे अणखुट इज़हार ख़्याल जवान जो नालो पिणु हूंदो आहे। सिंधी क़ौम वटि हज़ारे वरनि जे तजुर्बे मालूमात माहौल जे असरनि नस्ली रुझाननि बाहमी तालुकातनि बाद कल्चर बसर जी परवरिश वठी हिकु सूरत वठे थी। सिंध कल्चर में सिंधी तमदन अचे थो। सिंधी वापारी दुनिया अंदरि तमामु घणा मशहूरु रहिया आहिनि जिन सॼी दुनिया सां वापार पे कयो ऐं क़ौमी गैरत ऐं ख़ुदशनासी जी बुनियाद ते सिंधी माण्हू पंहिंजो मट पाण आहे। तारीख़ शाहिद आहे त सिंधी माण्हुनि वतन जे रंग लाइ हमेशह दंग लाइ तयारु रहिया आहिनि। सिंध जे हुबुल वतनी जी शाहिदी ॾिए थो वतन सां मोहबत, पंहिंजे दरिया सां मोहबत, वतन जे शहरनि सां मोहबत, वतन जे ॻोठनि सां मोहबत, वतन जे जबलनि ऐं फसलनि सां मोहबत सिंध जे कल्चर जो हिसो आहे। मज़हबी रवादारी सिंध जे कल्चर जो अहम रुकन रही आहे, जेको उन्हनि मां उॾेरो लाल, सचल, स्वामी, असू केवल रामाणी ऐं साईं जीएन सैयद उन सिंध में लाल शहबाज़ कलंदर जे मेले मेहंदी बि हिंदू कढंदा आहिनि। लतीफ़ जो दोस्त मदन सिंध हंगलाज वञणु, उॾेरो लाल ते मस्जिद ऐं मंदर गॾु हुजणु, सिंधी हिंदू तोड़े मुस्लमाननि ज़िंदा पीर जो साॻियो अक़ीदो हुजणु सिंध जी मज़हबी रवादारीअ खे उजागर करे थो। तारीख़ शाहिद आहे त सिंधी माण्हू इंतिहाई महज़ब, रवादार, पुरअमन ऐं महिमान नवाज़ रहियो आहे। इहे उहे गुण आहिनि जेके कंहिं क़ौम जे सियासी हुजण जी निशानदेही कनि था। उहो ई सबबु आहे त अरस्तो चयो त को माण्हू महज़ब थी नथो सघे जेको सियासत नथो करे। तंहिं करे असां सिंधी उहा दुआ करण जो हक़ रखूं था त सिंधी क़ौम जे फ़र्द जो सियासी हुजण या कामरेड हुजण सिंध जे कल्चर जो अहम जुज़ आहे। तंहिं करे राग, रक़्स, होली, राखी, ड्रामा, सुठो लिबास, उम्दा ताम सिंध जे कल्चर जो आला मिसाल आहे। आख़िर में आऊं पंहिंजी जाइ हिन शहर सां वठंदुसि। सजण ई साणी के अणासीअ विसरिया, हैफ़ तनी के होवे वतन जे विसारे।